ॿुधायो त हाणे मुंहिंजो घर वारो वियो आहे हलियो, हाणे मां अकेली औरत आहियां, वञा थी मज़दूरी करण या हिन खे मोकिलियां थी त ॿुधे का शइ कोन थो, ॻाल्हाए कुझु कोन थो, सॼो ॾींहुं कमु करे करे ॾहनि वारी जाइ ते को 5 ॾेई छॾे। माई हाणे करणो छा आहे? मुंहिंजे महबूब खे अर्ज़ करे थी, मां पूरे मदीने जे हकीमनि ॾे वई आहियां, हर को चवे थो ॼमण खां पोइ गूंगो थिए हा त दवा ॾियूं हा, ॼमण खां पोइ ॿोड़ो थिए हा त दवा ॾियूं हा, पर मां जे पेट मां जेको अंधो ॼमंदो आहे उन जी दवा कान्हे, मां जे पेट मां जेको गूंगो ॼमंदो आहे उन जी दवा कान्हे, मां जे पेट मां जेको ॿोड़ो ॼमंदो आहे उन जी दवा कान्हे। पोइ मां मायूस थी करे अॼु मोटां पई, रस्ते में हिकिड़ो माण्हू मिलियो, उन माण्हू मूंखे चयो मायूस न थी माई, जंहिंजी किथे दवा कान हूंदी आहे उन जी दवा रसूलुल्लाह वटि हूंदी आहे। महबूब वटि वञे, मुंहिंजा महबूब मां सॼो मुल्क फिरी आई आहियां। आशिक चवंदो आहे आया तबीब काफ़ी पर पोइ मिली न माफ़ी, सुभान अल्लाह। ओ आया तबीब काफ़ी पर पोइ मिली न माफ़ी, तू आ शफीक शाफी शब में शफा करे वन, मुझी दवा करे वन। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन छोकरे के सामो विहारे, उन जो नालो खणी अल्लाह जो रसूल सॾे थो। ॿिए भेरे जॾहिं मुझे महबूब सॾियो आ, ओ छोकरा, छोकरो चवे थो लब्बैक या रसूल अल्लाह। जायो हुयो त गूंगो हुयो, कन्ननि खां ॿोड़ो हुयो, 5 साल कोन ॻाल्हायई, 8 कोन ॻाल्हायई, 9 कोन ॻाल्हायई। मां पुट जे मुंहं ॾे निहारे पई, पुट पंहिंजे माउ सां वञी करे गिची लॻो आहे। मां रोई करे चवे थी मुंहिंजा पुट, तोखे पंहिंजे अबे बि सॾु कया, तोखे मामन बि सॾु कया, तोखे चाचन बि सॾु कया, तोखे मां बि सॾु कयो, तो कंहिंजो सॾु कोन ॿुधो, कंहिंखे तो वरंदी कान ॾिनी। अॼु अल्लाह जे महबूब ॻाल्हायो आहे, तूं ॻाल्हाई पियो आहे। पुट चवे थो अम्मा वाकई माण्हुनि मूंखे ॻाल्हायो हुयो, पर अहिड़ो मिठो सॾु जहिड़ो मुस्तफ़ा कयो आहे अहिड़ो कंहिं बि कोन कयो हो। जॾहिं अल्लाह जे महबूब मूंखे सॾियो, मुंहिंजे कननि में आवाज़ आयो, ओ छोकरा, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, हे रहमत वारो नबी आ। पत्थरनि खे सॾु कंदो आ त उहे बि जवाब ॾींदा आहिनि, वणनि खे सॾु कंदो आ उहे बि जवाब ॾींदा आहिनि, उठनि खे सॾु कंदो आ उहे बि जवाब ॾींदा आहिनि। हे उहो मदीने वारो मुस्तफ़ा करीम आ, जंहिंखे बि सॾु कंदो आ उहो सॾु मोटाईंदो कोन्हे। अॼु तुंहिंजो भाग भलो आ जो अल्लाह जे रसूल सिधो तोखे सॾु कयो आ। वारो कर सॾु जो जवाब ॾे, जीअं जो मां इरादो कयो त मुंहिंजे रब करीम मुंहिंजी समात बि खोले छॾी, मुंहिंजे रब करीम मुंहिंजी बसारत बि खोले छॾी, मुंहिंजा कन बि खुली विया, मुंहिंजी ज़बान बि खुली वई, छो त दुनिया जा सभु तबीब नाकाम कामयाब आ त मदीने वारो कामयाब आहे। मूंखे महबूब मिठी गुफ्तार सां सॾु कयो, अल्लाह जे रसूल जो सॾु थियो। पीसे रोज़े वारा फरमाईंदा आहिनि त बानी वेठी जंड ते, पो साईं सॾु कयो, अटो ऐं जंड उते ई रहियो, छो छुलंदी आई।